वारो लिखे तो ट्रेनी अली जो धीअर ट्रेनी अली जो धीअर जिंदा मिले रहे। बाद उलमा लिखन था तन हफ्तो रहियो कुछ लिखन था 6 महीना रहियो बाद लिखन था साल रहियो पर ज़माने जे इमाम जो लफ्ज़ हत्ता तकशअर जुलूदहुम केतिरो अरसो रहियो पर ईअं रहियो जो उन्हनि जे चेहरनि जा रंग मटिजी विया। अल्लाह हमारे पुरसे के कबूल फरमाए। अल्लाह अकबर। अली वारो ये एक लफ्ज़ जिथे पढ़ियो सोचो अज ताईं अवां ॿुधंदा हो त माण्हू चवंदा साईं दुआ कयो मुंहिंजो पुट कैद में आहे, दुआ करो मुंहिंजो भाउ कैद में आहे, दुआ करो मुंहिंजो अबो कैद में आहे। कसम अथव शबीर जी मासूम धीअ जो कॾहिं न ॿुधो हूंदो त कोई चए साईं दुआ कर मुंहिंजी भेण कैद में आहे। कोई न चवंदो वाहिद तुंहिंजो मुंहिंजो चौथो इमाम सज्जाद मौला ज़िंदान में जेके छत न हुई। अच्छा जनाब नुअमान मदानी पूछे तो मौला भला अहिड़े कैद खाने में वहाँ के छोर के नशा तो थे इन्नहुम अरादू लियक़ा अलैना हुननि जी नियत आहे त इहो ज़िंदान असां जे मथां किरे। हुसैन इब्न अली के जी हुननि मारियो असां के मारण पिया चाहे न इहो पिया त हे न मदीने वञनि न वञी करबला जो अहवाल ॿुधनि। तमाशाई चवंदा ज़िंदान में जेके छत कोन्हे मतां कैदी हलियो न वञेव। सजाद मौला रोई करे चवंदो वे वञे उहो जेको अकेलो हुजे मूंसां गॾु भेड़ खे मूंसां गॾु माउ खे मूंसां गॾु पुफियूं खे मां वञा त वञा काॾे। ख़ुदा मुंहिंजे पुट खे क़ब्र ज़हरा ते पुॼाए। मसाइब जो हक़ीक़ी मक़सद इहो हूंदो आहे त अखियुनि में लुढ़क अचनि जेको वुज़ू थी चुको आहे मां ॿ 4 जुमला पढ़ी दुआ ॾियां। ख्वाब जी रिवायत मां काथे न पढ़ी आहे त को हिन महिल उनखे ख्वाब आयो त असांजे धीअनि खे छॾ न न ज़ैनब आलिया जे ख़ुतबन शाम में इनकलाब अहिड़ो आयो कसम सां हर मस्तूर जी मुंहं ते इहो आहे त हे बाक़ी न हे नमाज़ी इनके खौफ इहो थियो त जेकॾहिं बग़ावत थींदी त मुंहिंजो तख़्त मुंहिंजी हुकूमत ख़तम थींदी। सिपाही खे मोकिले थो चवे वञ कैदी खे वठी आ। इमाम आयो ही थो चवे ओ कैदी सजाद कैद रिहा थी वतन वञ जंहिंजे अख में अञा वुज़ू कोन थियो आहे न। इमाम जुमलो चो ऐन अज़हब रिहाई जो ॾींदे त मां काॾे वञा। अल्लाह हमारे परसों के कबूल मौला हमारे परसों कबूल मां काॾे वञा चतो वतन वञ। इमाम रोई करे चयो मुंहिंजो वतन बचो कहिड़ो शाम में राज ते सकीना जो वतन करबला वञी राज ते बाबो हुसैन दफन मदीने की वञा मदीने वारा पुछंदा कोन तूं आयो आहे अकबर जड़ा जवान काॾे रात कोन पुछंदियो हुसैन इब्न अली जी धीअ सकीना काथे तफसील घणी कोन थो पढ़ा बस 4000 मस्तूर गॾु थियूं खुदा तोखे वा जगह ॾेखारे मां 2 मरतबा वा जगह ॾिठी आहे। ज़ैनब आलिया मस्तूरात खे गॾु कयो मस्तूर थियूं चवनि अली जी धीअ तुंहिंजी केतिरी मोहबत आहे हुसैन सां मोहबत इंतहा आहे हुसैन सां मोहबत
मोहब्बत एतिरी आहे जो मां ज़ैनब सॼो हिते कंदी मांसि हर तोरे हुननि वटां सरे हुसैन उतो को हली ज़ैनब जे साम्हूं पोइ तोखे अलाह जॻह ॾेखारे रोइण वारो न ज़ैनब आलिया हिकिड़ो जुमिलो थी चयो अम्मा जा या हुसैन अॼु शाम जे रहण वारियूं भेण भाउ जी मोहब्बत जो इम्तिहान थी वठनि लफ्ज़ ख़त्म थिया सरे हुसैन ज़ैनब आलिया जे हथनि में तारीख़ लिखे थी शबीर जा लब हलिया ज़ैनब मां तुंहिंजो शुक्रगुज़ार आहियां हर मोड़ ते चई त हुसैन बाग़ी न आहे हुसैन नमाज़ी ज़ैनब आलिया जेको जुमिलो थी चवे न चए थी अदा हुसैन करबला में कुसण सोलो हो शाम जे रश में खुतबा ॾियण ॾाढा ॾुखिया बस पुरसो थियो बुजबला शाम जो मस्तूरात चवन थियो अली जी धीअ तो जो वञे थी काई भारत कयूं अल्लाह वाले बरसा के कबर रहरा ते बजाए इलाही सारो परसो थियो ज़ैनब आलिया रोईंदी फरमाए जे भारत दियो पुछो त मुझे सकीना जी भारत हुजे आवाज शहर में सकीना जी खबर आए एक मस्तूर पुछे जी ज़ैनब आलिया ॿुधाए कहिड़ी खबर सकीना सैयदा मां खजा साइण दी फरमाए जॾहिं रात थे कब्रस्तान में वञिजो हर कबर जे मथां ॾीओ ॿरंदो जंहिंजी कबर ते अंधेरो हुजे इहा मुंहिंजी सकीना जी कबर अल्लाह कबूल करे मौला अवाजी मातमदारी कबूल फरमाए लख दफ़ा पढ़ा रोइण वारा साइण दी फरमाए जॾहिं रात थींदे हर हिक कबर ते ॾीए ॿारण वारो कोई वारिस हूंदो सकीना जो कोई वारिस कोन्हे जंहिं कबर ते अंधेरो हुजे इहा मुंहिंजी सकीना जी कबर रोइण वारो रिहाई थी जनाब रुबाब रोईंदी चवे सजाद बचड़ा एक दफ़ो सकीना जी कब्र ते हल जीअं मौला महमल वची आयो भेण करे फरमाए दो सकीना भेण हराद पुछंदी हुई वतन कॾहिं हलंदासीं अॼु कंहिं दरिया ते हलिया मदीने हलो बर्दाश्त कजो रोइण वारो सकीना जी कब्र हिली आवाज़ आयो सजाद जॾहिं मदीने वञी सुगरा खे सलाम ॾेई चइजां भलो थियो जो तो मदीने रहिजी न आई करबला में न दुर लथे न कंहिं चेहरे में मारे रोइण वारो जनाब रुबाब हिकु सवाल कयो आख़िरी जुमिलो साईं रोई थी चवे सजाद बचड़ा ज़माने जो इमाम अॼु दुआ घुर मां सकीना खे ॾिसो अॼु बि आज़माए जेकॾहिं काई माउ धीअ जे घर वञे वेंदे वेंदे आख़िर में लियो पाए ॾिसंदी छो हुनखे ख़ौफ़ हूंदो आहे मथां विछोड़े ते रोए त नथी जीअं मौला दुआ घुरी आहे जनाब रुबाब जॾहिं सकीना खे ॾिठो बीबी ज़मीन ते वेही थी चवे सजाद तूं वतन वञ मूंखे शाम में रहाए वञ अम्मा छा रही कंदीअ रोई थी चवे ॿुधाए गुस्ल न मिलियो जो मजबूरी है कफन न पाराए जो
लेकिन सजाद बगाए नजात खोलिया जका अन्या कैदन लगी सती भैया मौला रोई दो फरमाए अम्मा वसब गया हथ खोलन पईरे रोई बेचारे मुझा हथ न खोल मां कयामत में बदलन हथन साईदा जख्मी कन दे कर चंदम दादी दुस तुझे पोटन के ही हमारी दा